एपेक्स कमेटी के अज़म इस्तेकाम ऑपरेशन की मंजूरी ॾियण तां क़ौमी असेंबली के बजट इजलास में जबरदस्त गोड़। सुन्नी इत्तेहाद काउंसिल के मेंबरन को भी ऑपरेशन शुरू करण खां अॻु पार्लियामेंट के एतमाद में वठण जो मुतालबो करे छॾियो। बैरिस्टर गौर चयो आहे त केपी में ऑपरेशन शुरू करण वारे फैसले ते एतराज़ आहिनि। मुल्की मामलनि ते हुकूमत सां गॾु वेहण लाइ तयार आहियूं, पर को भी ऑपरेशन शुरू करण खां अॻु पार्लियामेंट के एतमाद में वरतो वञे। को फौजी ऑपरेशन शुरू थी रहियो आहे त पैरामीटर तय कया वञे। कानून वारे वज़ीर सेनेटर आज़म नज़ीर तारड़ चयो आहे त एपेक्स कमेटी के इजलास में केपी जो वॾो वज़ीर मौजूद हो। कंहिं भी फैसले खां अॻु वज़ीर आज़म नेशनल सिक्योरिटी काउंसिल की गॾिजाणी घुराईंदो। ऑपरेशन कीअं शुरू कजे उन ते ऐवान में बहस कंदासीं। वज़ीर आज़म ऐं क़ौमी सलामती कमेटी जा मेंबर बि ऐवान में हूंदा। क़ौमी सलामती के इजलास में दिफा वारे वज़ीर ख्वाजा आसिफ की तकरीर दौरान अपोजिशन के मेंबरन जो गोड़, स्पीकर की डाइश जो घेराव, फाटा ऑपरेशन बंद करण जा नारा। ख्वाजा आसिफ चयो आहे त पाकिस्तान में अक़लियतन ते वधंदड़ हमला समूरी क़ौम लाइ शर्मिंदगी जो सबब आहिनि। हिन मामले ते ऐवान में इतफ़ाक़ राय हुअण घुर्जे। मज़हब के नाले ते अक़लियतन के क़त्ल जो सिलसिलो बंद थियण घुर्जे। असांजो मज़हब उन जी इजाज़त नथो ॾे। ख्वाजा आसिफ की तकरीर दौरान अपोजिशन मेंबरन चोर चोर ऐं फारम 47 जे नारेबाज़ी भी कई। रोडन ते इंसाफ़ करण जो रुझान खत्म थियण घुर्जे। मज़हब के नाले ते श्रीलंकन शहरी के क़त्ल कयो वियो। छा अक़लियतन के बराबरी जा हक़ न मिलण घुर्जनि? केपी में सिक्योरिटी की सूरत हाल तमाम ख़राब है। मुल्क में इन वक्त दहशतगर्दी की लहर है। सुद समा वारे वफ़ाक़ी वज़ीर अताउल्लाह तारड़ जो क़ौमी असेंबली में खिताब। मुखालिफ़ धुर जो क़ौमी वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ जी तकरीर दौरान बे गोड़। अताउल्लाह तारड़ जो चवणु आहे त मसलो उहो आहे त बजट में नॉन फाइलर्स के टैक्स नेट में आंदो वियो आहे। मुखालिफ़ धुर रुगो गोड़ न करे बजट जूं तजवीज़ूं पेश करे। मुखालिफ़ धुर वटि बजट लाइ सुठियूं तजवीज़ूं हूंदियूं त अमल थींदो। तालिबान के पाकिस्तान आणींदड़ ऑपरेशन की मुखालफ़त करे रहिया आहिनि। गुड एंड बैड तालिबान जो नारो कंहिं लगायो। एपेक्स कमेटी में अज़म इस्तेकाम की मंजूरी ॾिनी वई। अज़म इस्तेकाम के पार्लियामेंट ऐं काबीना में भी पेश कयो वेंदो। You, Mr. Speaker, the budget is sitting before you. Do you think that these objectives have been raised in this budget? Do you think this is the budget that the people of Pakistan deserve? हमें किसान को मजबूत करना होगा, Mr. Speaker. हमें उस किसान को सहारा देना होगा जिससे कभी सैलाब का सामना है, कभी तूफान का और कभी गंदम इंपोर्ट करने गलत फैसले का। गर्मी की शिद्दत में 15 से 20 घंटे के लोड शेडिंग अजाब है, मिस्टर स्पीकर। वी मस्ट फाइंड वेज टू हेल्प द फार्मर हु नर्चर्स हिज क्रॉप ओनली टू लूज इट इन द फ्लड्स। आसफा भुट्टो ज़रदारी जो क़ौमी असेंबली में पहिरियों खिताब। वफ़ाक़ी बजट के अवाम दुश्मन करार ॾेई छॾियो। आसफा भुट्टो ज़रदारी चयो आहे त हारनि मज़दूरनि ऐं ग़रीबनि जे लाइ बजट में कुझु बि न रखियो वियो। सख़्त गर्मी में बदतरीन लोड शेडिंग कंहिं अज़ाब खां घटि न आहे। असांखे आम माण्हुनि खे रिलीफ ॾियण लाइ अॻिते अचणो पवंदो। मुल्क में हिन वक़्तु तारीख़ी महांगाई ऐं बेरोज़गारी आहे। असांखे विरहाइण वारी सियासत जो ख़ात्मो आणणो पवंदो। नई सियासी हिकमत अमली की शुरूआत करणी पवंदी। क़ौमी असेंबली में अक़लियतनि जे हक़नि बाबति ठहराव जे मतन ते अपोजिशन लीडर उमर अयूब ऐं ख्वाजा आसिफ आमो साम्हूं हिक ॿिए खे कूड़ो करार ॾेई छॾियो। उमर अयूब चयो आहे त ठहराव जे मतन ते असांखे एतिराज़ आहिनि। ख्वाजा आसिफ कूड़ो ऐं पाकिस्तान के खिलाफ़ आहे। दिफ़ा वारे वज़ीर ख्वाजा आसिफ जो जवाब ॾिनो त अपोजिशन वारा ड्रामो करे रहिया आहिनि। पीटीआई की समूरी लीडरशिप कूड़ ऐं कंप्रोमाइज़ड आहे। शहरियार आफिदी पंहिंजी पार्टी जा नाला खणी चयो हो त सभु 2 नंबर माण्हू आहिनि। सुन्नी इत्तेहाद काउंसिल के शहरियार आफिदी जवाब ॾिनो त ही असांजे घर जो मामलो आहे। ख्वाजा आसिफ गलत बयानी न करे कूड़न ते अल्लाह की लानत आहे।
सिंध हुकूमत शहीद बेनज़ीराबाद में पीपल्स बस सर्विस शुरू करण जो ऐलान करे छॾियो। हिन हफ़्ते ई शहीद बेनज़ीराबाद में पीपल्स बस सर्विस शुरू कंदासीं। ट्रांसपोर्ट वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त कराची, लाड़काने, हैदराबाद खां पोइ नवाबशाह में भी बस सर्विस शुरू कंदासीं। कराची में हलंदड़ पीपल्स बसिस जा नवा रूट शुरू कंदासीं। कराची में सादी टाउन खां टावर ताईं बस रूट शुरू कयो आहे। ऑरेंज लाइन ऐं BRT ते हुकूमत ॿीहर कम शुरू कयो आहे। रेड लाइन मंसूबे ते निगरान हुकूमत जे करे 18 महीना कम बंद हो। जाली सरकारी नंबर प्लेट्स लॻाईंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई आहे। वज़ीर आज़म खे गुज़ारिश आहे त 150 बसिस ॾियण जो वाइदो पाड़े। तहरीक इंसाफ जे सीनियर अगवान असद कैसर जी इस्लामाबाद में JUI सरबराह मौलाना फजल रहमान सां मुलाक़ात। बिन्ही अगवाननि वफ़ाक़ी बजट खे अवाम दुश्मन करार ॾींदे क़ौमी असेंबली में गॾिजी अपोज़िशन जो किरदारु अदा करण ते इत्तेफ़ाक़ करे वरितो। अगवाननि वाज़ह कयो त ख़ैबर पख्तूनख्वा में अमन अमान क़ाइमु करण लाइ सियासी पार्टियुनि खे किरदारु अदा करणो पवंदो। फ़ौजी ऑपरेशन मसइले जो हल न आहे। बिन्ही पार्टियुनि जा ख़दशा ख़तमु करण ऐं सियासी हिकमत अमली लाइ सियासी कमेटी क़ाइमु करण ते बि इत्तेफ़ाक़। वफ़ाक़ी हुकूमत आज़ाद कश्मीर में FC मुक़ररु करण जी मंज़ूर ॾेई छॾी। वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नक़वी सां आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म चौधरी अनवरुल हक़ जी मुलाक़ात। मोहसिन नक़वी चयो त आज़ाद कश्मीर में अमन अमान लाइ हर मुमकिन सहकार कंदासीं। आज़ाद कश्मीर जे अवाम सां कयल वाइदा पाड़ींदासीं। तव्हां ॾिठो त मिनिस्टर या ऑन करण लाइ तयारु कोन्हे त इन जो ज़िम्मेवार केरु आहे? पूरी सिंध परेशान आहे। असांजा लखे एकड़ जेका असांजो पोखायलो ॿिजारो आहे उहो सड़े थो। लखे फुटी जा एकड़ असांजा उहे सड़ंदा, कमंदा सड़ंदा। दरवाज़ो को सही पन्नो न हो, को पाठो न हो, जंहिंजो 25 टन वज़न आहे। कोई इन्हनि खां पुछा करण वारो कोन्हे। मिनिस्टर साहब खां सुवाल था पुछा कयूं त हुनखे कंहिं ॻाल्हि जी ख़बर ई कोन्हे। मालकनि ऐं ठाहिनि त असांजो इहो ॾींहुं न ॾिसूं। असां आवाम खे तबाह करण था चाहिनि। सखर बिराज जो 47 दरवाज़ो कीअं लुड़ी वियो ऐं ॿिनि दरवाज़नि खे कीअं नुक़सानु पहुतो? सिंध हुकूमत सखर बिराज जे दरवाज़नि खे नुक़सानु पहुचण वारे मामले जी जांच लाइ कमेटी क़ाइमु करे छॾी। सूबाई वज़ीर जाम खान शोरो पारां कमेटी खे 1 महीने अंदरि पंहिंजी रिपोर्ट ॾियण जी हिदायत। नोटिफिकेशन में चयो वियो आहे त कमेटी वाक़े जा सबब ऐं ज़िम्मेवार ऑफिसरनि जो तइयन कंदी। वाक़े जो असुल ज़िम्मेवार केरु आहे निशानदी कई वञे। सखर बिराज जो 47 दरवाज़ो ॿुॾी वञण खां पोइ आपाशी खाते चीनी इंजीनियर जी मदद सां गेट जे मरमत जो कमु शुरू करे छॾियो। आपाशी खाते मूजिबि 47 दरवाज़े खे रिंग बंदि ॾियण खां पोइ नुक़सान जो काथो लॻाए वेंदो, जंहिं बाद असुल दरवाज़ो लॻाइण जो फ़ैसिलो थींदो। आपाशी खाते मूजिबि सखर बिराज जे दरवाज़नि जी मरमत वारो कमु शुरू थियण बैदि 7 केनालनि में पाणी छोड़ कयो वियो। कीर्तल केनाल, नारा केनाल ऐं रोहिड़ी केनाल में 500 खां 11,000 क्यूसेक ताईं पाणी छोड़ कयो वियो। सखर बिराज मां निकिरंदड़ केनाल्स खे पाणी बंदि थियण सबबि सारियुनि कमंद ऐं कपनि जे फसल खे नुक़सान पहुचण जो ख़दशो। ज़रायत वारे वज़ीर मोहम्मद बख्श महर जी हिदायत ते हैदराबाद में आबादगारनि जी रहनुमाई लाइ वाटर एमरजेंसी सेल क़ाइमु। ज़रायत खाते मूजिबि सखर बिराज जे पाणी ज़रिए सिंध में 70 सैकड़ो पोखाई थींदी आहे। आबादगारनि जी रहनुमाई लाइ 6 डिवीज़न में फोकल पर्सन मुक़ररु कया आहिनि। फोकल पर्सन पाणी जी खोट, फसलनि खे पहुचंदड़ नुक़सान ऐं ॿियनि मसइलनि बाबति रिपोर्ट पेश कंदा। नएं दरे में गोपांग ऐं मंगणे जा बिरादरी जी ॿिनि धुरनि में हलंदड़ तकरार जो निबेरो। 3 क़त्ल ऐं 7 ज़ख़्मियुनि जो मजमूई तौर ते 1 करोड़ 13 लख रुपया ॾंड मुक़ररु।
नवदेरो रेस्ट हाउस ते सरदार अली नवाज़ जलपाणी जी सरपंची में जरगो थियो। ज़िले चेयरमैन ऐं ॿिया अॻुवान शरीक थिया। जरगे में फी खून बाह 25 लख मुक़रर कई वई। 3 खूननि ऐं 7 ज़ख़्मियुनि जो मजमूई तौर ते 1 करोड़ 13 लख रुपया ॾंड विधो वियो। मंगणे जा धुर मथां गुलाम सरवर गोपाल जे खून ऐं इलाज जा 30 लख ऐं 1 नींगरी समेत 3 ज़ख़्मियुनि जा 11 लख 50 हज़ार रुपया ॾंड विधो वियो। गोपांग धुर मथां अमजद ऐं इरफान मंगणे जे क़त्ल जा 50 लख ऐं 3 ज़ख़्मियुनि जा 21 लख 50 हज़ार ॾंड मुक़रर कयो वियो। धुरियूं ॾंड जी रक़म 3 किस्तनि में अदा कंदियूं। फ़ैसिले बाद धुरनि खे भाकुर पाराए खीरखंड कयो वियो। दोदापुर वेझो 2 धुरनि जे खूनी तकरार जो जरगो। 76 लख रुपया ॾंड मुक़रर। कटवर बिरादरी जी 2 धुरनि में हलंदड़ तकरार जो ॻोठ अलीआबाद में रिहान बुलैदी जी सरपंची में जरगो थियो। मजमूई तौर ते 2 धुरनि मथां 3 खूननि ॻोठ ते हमलनि ऐं ॿियनि नाजाइज़नि जो 76 लख रुपया ॾंड मुक़रर। बाहर कटवर जी धुर मथां 2 खूननि ऐं ॿियनि नाजाइज़नि जो 43 लख रुपया ॾंड मुक़रर कयो वियो। रहीम बख़्श कटवर जी धुर मथां 1 खून लाश जी बेहुरमती ऐं नीगर खे ज़ख़्मी करणु ऐं 2 घर ड्राइण जो 33 लख रुपया ॾंड विधो वियो। T20 वर्ल्ड कप जी सुपर 8 मरहले जो वॾो अपसेट। अफगानिस्तान ऑस्ट्रेलिया खे 21 रन्स खां शिकस्त ॾेई छॾी। अफगान टीम पहिरीं बैटिंग कंदे मुक़रर 20 ओवर्स में 149 रन जो हदफ़ ॾिनो। रहमान लाइ गुरबाज़ ऐं इब्राहिम ज़रदारनि 50 स्कोर कयूं। जवाब में ऑस्ट्रेलियाई टीम 127 रन्स ते ढेर थी वई। गिलीन मैक्सवेल जी 50 ऐं पीट कम्स जी हैट्रिक ॿिए टीम खे शिकस्त खां न बचाए सघी।